खान जे वक़्त में कानून कढो खानदाना मंसूबो बंदी ॿार थोरा ॼणो मुल्क जी आदमशुमारी वधी वई आहे अञा आहे कोन असीं नंढा हुआसीं अयूब खान जी हुकूमत में प्राइमरी पढ़ंदा हुआसीं तेॾी महिल इहो शोशो हलियो होल लॻिया हुजनि ॿार हाणे हिन में बिना गाॾी ॾिसो त भॼिजा तॾहिं गाॾियूं घटि हुयूं गाॾियूं ॾिसो त गॾिजा हिन में पुलिस आहे डॉक्टर हिननि वटि पाकी आहे जेको तो माण्हू गॾिजे हुनखे दसियो दफ़ा माल मसाला वढे अहिड़ो हैरान असांजी डपु हुजे जंहिंजी का हद हल 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 इहो सिस्टम नाकाम हुयो पोइ वरी भूकणा कढूं त ॿार थोरा ॼणियो वरी बोर्ड लिखी रोडनि ते हूं तो बच्चे अच्छे छोटा खानदान ज़िंदगी आसान वठ वठां इन जे लाइ बाक़ाइदे ऑफिसूं खुलियूं अस्पतालूं खुलियूं डॉक्टर मंज़ूर थिया डॉक्टराणियूं मंज़ूर थियूं वॾो ख़र्च थियो करोड़ूं अरबूं खरबूं रुपया पर थोरो कुझु कोन पियो वञो हिकिड़ो बुबन थिया त ॿियो पेट में हाणे छा करियूं हीउ त कमु नाकाम हुयो अञा पोइ इहो मसइलो ठहियल वियो पोइ वरी जेको आहे सो कॾहिं पोलियो हाणे इन में ॿारनि खे मारियो कोन मुआ 96 खां वठी पोलियो हले पोइ 27 साल थिया आहिनि पोलियो अञा पियो हले वञे ई कोन थो छो त पीआरण वारनि खे पैसा था मिलनि क़यामत ई कोन ईंदो इहे थर्मास खणियो रोडनि पिया ॿारणी में थिए त असांजे पेज हारी करे ये पैसा लगा रोडनि मायूं या मुड़ुसनि खे पैसा था मिलनि पैसे लाइ रोड पोलियो वरी पुछ खणी किरी हींअर 2 केस निकिता आहिनि पोलियो जा 2 केस ज़ाहिर थिया किथे कि हिकिड़ो केस लंगर पार खां 150 किलोमीटर हो भरंदी जी पुटारी तो बम्बई पे टपी गया थी बियो केस किलगित का 150 किलोमीटर उत्तर अड़ बेटा एड़ो दस दीदा जो बरक से पैर न कोर लगी केस निकताई पोलियो हलंदो वो कोन मुआ बार हलो पर ये तो बची है हाणे हाणे करोना हाणे करोना जी सुई वरी खतरो करे माण्हू त ॿार में वञी ॾिसो लॻनि ही निमृति आहे निमृति हे उन्हनि जा पुट ई माण्हू मरनि भले मरनि गदा थियनि भले थियनि बाबा वायरस आहे उनखां बचाइजे पर पुलिस का आहे मोबाइल भले ज़ोर ई घड़ियो पई दसी जी हरंदी अचे पर ये कोन ठारनि में मुड़सी हुई त पहिरीं सभु गॾिजी दसे उहे दफ़ा जेके पोइ थियनि